असांजा बच्चा बेगुनाह मारिया अथनि। उन्हनि वटि न लठ हुई, न कुहाड़ी हुई, न कानो, न काठी। असांजा ड्रोड़ा ड्रोड़ा रोडनि ते बेगुनाह मारिया अथनि। मोरो में सिंध यूनाइटेड पार्टी जे मरकजी सदर सैयद ज़ैन शाह पारा मोरो सानिया गोठ लिगारे बजरानी जे मज़लूम माण्हुनि खे इंसाफ़ ॾियण लाइ मोरो मार्च जे सिलसिले में वॾे काफ़िले जी सूरत में गोठ लिगारी बजरानी पहुची शहीद इरफान लिगारी ऐं शहीद ज़ाहिद लिगारी जे मज़ारनि ते हाज़िरी भरे अजरकनि जूं चादरूं चाढ़े दुआ घुरी। बाद में शहीदनि जा वारस ॻोठाणा जंहिंमें मर्द, औरतूं, न्याणियूं ऐं ॿार शामिल हुआ सैयद ज़ैन शाह जी अॻवानी में गोठ खां मार्च करे मोरो बाईपास ते पहुता, जिते सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि खां आयल एसयूपी समेत सियासी, समाजी, इल्मी, अदबी, क़ौम परस्त ऐं मज़हबी तंज़ीमुनि जा अॻवान कारकुन ऐं औरतूं अॻवान वॾी तइदाद में पहुतल हुयूं। जितां ज़ैन शाह जी अॻवानी में हज़ारनि जी तइदाद में माण्हुनि जो काफ़िलो मोरो नेशनल हाईवे खां पहिरीं पंधु मोरो मेन रोड ते पहुता, जिते जलसो कयो वियो। उन मौके ते ख़िताब कंदे एसयूपी जे मरकज़ी सदर सैयद ज़ैन शाह चयो त असां शहीद इरफान लिगारी ऐं ज़ाहिद लिगारी जे सिंधु दरिया वारी पाणी ऐं ज़मीननि जी विलार ख़िलाफ़ कयल जदोजहद खे पाया तकमील ताईं पहुचाईंदासीं। हू सिंधु ऐं सिंधु दरिया सां मुहबत कंदड़ हारी नौजवान हुआ। उन्हनि खे पुलिस ऐं खांगी माण्हुनि सरेआम रोड ते गोलियूं हणी शहीद करे वरी उन्हनि जे क़त्ल जो केस बि उन्हनि जे वारसनि ते दाख़िल कया विया, जेके पुलिस जी ज़ुल्म जी इताब हेठि सरकारी ऐं खांगी जेलनि में कैद आहिनि। उहा आहे सिंध जी हुकुमरानी, जिन कम माण्हुनि मारण, कूड़ा केस दाख़िल करण, लुट मार, करप्शन, ज़ुल्म करणु आहे। 18 सालनि में सिंध ऐं सिंधी क़ौम खे हिननि उहो ॾिनो आहे। लिगारनि जा घर दुकाननि राहे उन्हनि घरनि मां लखे रुपयनि जी फुरलोट कई वई आहे। शहीदनि जे वारसनि जी एफआईआर दाख़िल न थी कई वञे। ॻोठ खे जरगमाल बणाए माण्हुनि खे बेरोज़गार, बुख, बदहाली में मारे रहिया आहिनि। अदी फज़ीला लिगारी पंहिंजी मासूम न्याणियुनि समेत दरिया में टपो ॾेई ख़ुदकशी करे छॾी। उन्हनि माण्हुनि सां सिंध हुकूमत ऐं पुलिस जो ज़ुल्म बरबरियत ॾाढो ख़तमु नथो थिए। हुकूमत मोरो ऐं ॻोठ लिगारी बजरानी ते करे रहिया आहिनि। माण्हुनि खे पुलिस जी मरफ़त धमकियूं दाबा ॾियनि था। ख़ौफ़ ऐं हिरास पकड़े सिंध ऐं मोरो जे माण्हुनि खे पुलिस जी मरफ़त धमकियूं दाबा ॾियनि था। ख़ौफ़ ऐं हिरास पकड़े सिंध ऐं मोरो जे माण्हुनि खे कहिड़ो पैगाम ॾियणु चाहिनि था? वारसनि खे इंसाफ़ न मिली रहियो, जंहिं करे कोर्टूं बि जवाब ॾेई वेठियूं आहिनि। हाणे जदोजहद जो रस्तो एहतजाज ऐं धारणा हूंदा, जंहिं जे ज़रिए शहीदनि जे क़त्ल में जवाबदारनि खे कानून ज़रिए कैफ़े किरदार ताईं पहुचाईंदासीं। कानून जेको ठाहे थी हुनजी का अहमियत ई कान्हे। उन करे 26वीं आईनी तरमीम जुडिशियल मार्शल लॉ सम्झूं था। टीका जो कानून असांजे साफ़ उनजे कलम खां ताक़त फुरण जो कानून सम्झूं था। सियासत ते पाबंदी, मीडिया ते पाबंदी, मिसिंग पर्सन्स खणणु, सॼो असीं सम्झूं पिया त सॼो गैर आईनी ऐं मावरे आइन कदम खजनि था। हिकिड़ो गैर आईनी कदम खजनि था, ॿियो आईने खे पुछे ई हूंदो, यानी को जेका ज़मीन वणनि थी तॾहिं असांजी आहे, समुंड ते असांजी आहे। लखे एकड़ ज़मीन सूबनि जी फमाईंदा था वञनि। सिंध जी वज़ीर आला ऐं हुकूमत सिंध जी ज़मीनूं ॾियणु शुरू करे छॾियूं आहिनि। इन जे ख़िलाफ़ जदोजहद था करियूं। तव्हां सभिनी खे था चओ पाणी जी जदोजहद हलंदी, हिननि शहीदनि सां इंसाफ़ जी जदोजहद हलंदी, पर ज़मीन जे वराइण जी जदोजहद, जंहिंमें वकीलनि जीअं आमिर राव तव्हांखे ॿुधायो अॻे इनिशिएट करे छॾियो आहे, इन खे ताक़तवर अंदाज़ सां सिंध हुकूमत जो घेराव 2 घंटे के लिए नहीं आमिर भाई, हम 2 दिन के लिए 10 दिन के लिए इनका घेराव की तैयारी करें, चलेंगे। अब असांजा बच्चा बेगुनाह मारिया अथनि, जेके पुरअमन जे लाइ विया हुआ। अॼु असांखे पूरी उमेद आहे, जेके कामरेट आहिनि या वकील आहिनि, ॿाहिरि आहिनि, जेके बि तंज़ीमार आहिनि, असांखे पूरी उमेद आहे उन्हनि में त असांखे इंसाफ़ वठी ॾींदा। जेके बि गैरतमंद आहिनि, असांखे उन्हनि में उमेद आहे। असांजा बेगुनाह बच्चा मारिया अथनि, अॼु ताईं उन्हनि जो इंसाफ़ बि असांखे नथो मिले। न असां वटि या पुलिस या असां ते दहशतगर्द असां ते इहे सभु इल्ज़ाम हया अथनि। असांजी हर शइ बंदि कई अथनि, असां ते कड़ा ॾिना अथनि। असांजा माण्हू खंभे विया आहिनि, उहे असांजा गुम कया अथनि। अॼु ताईं असांखे उहा माण्हू बि न ज़ाहिर कई आहिनि, अलाए किथे आहिनि, अलाए छा आहे। असांजा 50-60 माण्हू जो गुम आहे लिगारियुनि जो।
जेको लिगारी थो वञे उन्हनि जो कार्ड ॾिसंदा उन्हनि खे खंभींदा खणंदा असांखे को पतो ई नथो पए त काॾे खणी विया या काॾे न खणी विया असांजी हर शइ बंदि आहे हस्पतालूं बंदि आहिनि स्कूल बंदि आहिनि यूनिवर्सिटियूं बंदि आहिनि छोकिरियुनि जूं लाइटूं बंदि आहिनि असांजी हर शइ बंदि करे वेठा आहिनि असांखे रोडनि ते कंहिंखे बि ॾिसनि था त असांखे खंभियो खयूं था वञनि बाक़ी असां हक़ इंसाफ़ वठंदासीं असांखे कंहिं मर्द न हलिया असां औरतूं सभु निकिरंदासीं असां रोडनि ते बीहंदासीं पाण खे बाहि ॾींदासीं असां बचनि जो हक़ वठंदासीं असांजा बच्चा बेगुनाह मारिया अथनि उन्हनि वटि न लठ हुई न कुहाड़ी हुई न कानो न काठी असांजा ड्रोड़ा ड्रोड़ा रोडनि ते बेगुनाह मारिया अथनि असांखे अॼु इंसाफ़ खपे असांखे पूरी उमेदु आहे जेके गैरतमंद ॿाहिरि असांजा तॾहिं ते आया आहिनि न असांखे पूरी उन्हनि में उमेदु आहे असांखे हक़ वठी